तो हू पंहिंजे माइटनि में छो वञी वेठी आहे? नादिर, सदोरी ख़ुशीअ सां माइटनि में नाहे वेठी वञी। हुनखे हिन घर मां असां सभिनी धिका ॾेई कढियो आहे। मूं बानो असां सभिनी मिली करे। अणॼाणाई में असां केॾी वरी ग़लती करे वेठा आहियूं। इती भाॼाई बानो असां सां ईअं छो थी करे? एॾी वॾी दुश्मनी मिल्कियत जे लाइ, ॿियो भला छा जे लाइ? असां वरी कहिड़ो बानो जो को ॾोह कयो आहे? हां अदी इहा मिल्कियत इते ई रहंदी। असां सभु गॾिजी खाऊं त पिया, अञा छा हुजे? बस अदा, इंसान जी फितरत नाहे मटिजंदी। मां सदोरी खे वठण थो वञा। का ज़रूरत नाहे सदोरीअ खे हिते वठी अचण जी। छो न सदोरी अचे? इन करे जो सदोरी हिन घर में रहण जे लाइक नाहे। एतिरो ई शौक़ अथसि न त उन जे घर जो ॿियो को इंतजाम करे, ॿी का जाइ वठी ॾेसि। भाॼाई, ही घर तुंहिंजे पीउ जो न आहे, ही घर मुंहिंजे पीउ लाइक खान जो आहे। सदोरी हिन घर में ई रहंदी, छो जो सदोरी वॾेरे लाइक खान जी नुंहुं आहे। जहिड़ी तूं तेड़ी सदोरी। खबरदार, मुंहिंजी भेट सदोरीअ सां न कर। जो बाकायदा निकाह थियो सालार सां, मां बेनिकाही न आहियां। तू जी सदोरीअ वांगुर मुंहिंजी तो भेट करे हुन सदोरीअ सां। मुंहिंजो बि सदोरी सां निकाह आहे ऐं सदोरी जो बि हिन घर ते ओतिरो ई हक़ आहे जेतिरो तुंहिंजो। कहिड़े मुल्ले तुंहिंजो निकाह पढ़ायो? तुंहिंजे चवण सां कुझु कोन थींदो। मां सदोरीअ खे हिन घर में अचण जी इजाज़त हरगिज़ बि न ॾींदमि। नादिर, तूं बि कंहिंसां पियो मथो हणी? छॾ हिनखे, हले त पाण कमरे में हलूं। हलूं कमरे में, अञा पटियूं पढ़ाए कर घर बर्बाद। पर मां भी इन घर के चंगी तरह कंदोर के बाहर ॾेई रहंदमि। हाँ मासी, इहो ई फ़र्क़ु आहे तो में ऐं मूं में। तो मूंसां दगा कई ऐं मूं तोसां वफ़ा कई। न सुल्तान, ये नचो आइने लाइक ही न आहियां। गोली हणी छॾियो, मूंखे मारे छॾियो। मां लाइक इन जे आहियां। ज़ुल्म कया आहिनि, कूड़ ॻाल्हाया आहिनि। तूं तो चवी मां तुंहिंजो सहारो थींदुसि। मां लाइक बा एॾी मोहबत मूंखे न ॾियो मूंखे मोहबत। लतीफ़ सरकार फरमायो आहे, तूं झेड़नी तूं झको थी, पांद ॻिची गल पाए, पाण वञी परचाए, उतां केर रुठो ई न रहिजी वञे। लतीफ़ सरकार इन बेत में ईअं फरमायो आहे, ईअं सम्झायो आहे त केतिरो बि केर झेड़े केर विढ़े। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।